वे मुझे खास रहमत में दाखिल थी। तू हरामी बेफरमानी कई तू काडो दाखिल है ते रहमत में अगते पढ़ त खबर पवे न कुरान ते तो बेफरमानी न कंदो त रहमत में तकवा जी माना है बचन अल्लाह जी बेफरमानी खां जोर सा ये बचन वाली गाल निकरे नथी तवा खां बाकी ॿियूं ॻाल्हियूं सवलियूं निकरन बेफरमानी खां बचन वॾो मसइलो आहे अजे बदमाशी खां रिश्वत खां चोरी खां आज अल्लाह जुआ खां तास खां वक्त विञाइण नोटण चौपण इनन बेफरमानन खां बचण वॾो मसइलो आहे। नमाज पढ़ण सवली आहे बेफरमानी खां बचे। सिगरेट वारो समझदो आहे त सिगरेट ख़राब आहे पोइ बि छॾे न सघंदो। अब आहे या न बची सके तो बदी चंदो ना सही मां जो मथो करे पे बोली वरी शुरू करे त कमाले तो त बेफरमानी खां बचण वॾो मसइलो थवे। नमाज को फायदो आहे जो इनन से न खां निकरी आहे या नमाज शुरू करे नमाज में भी या बरकत है तो वो कोशिश कंदी आ तो के समझाईंदी आ त तू वडो अल्लाह जे अग्यां बीहण वारो मुर्स थी वयो आ। हाने तू ये रब जी बेफरमानी जा कम किए थो करे तजे करे असल मसलो यो थवे त अल्लजीन यत्तकून जेके शिरक खां बचन था ऐं बेफरमानी रब जी खां बचन था पया गुनाह खां बचन था इनन मानुन जे लाए असां रहमत लिखूं था। यहूदन चयो रहमत में असां भी दाखिल थी विया अगाड़े शैतान जो त मां दाखिल आ उनके अगते टुकड़ो पड़ियो से त निकरी वियो रहमत खां। वरी यहूदन चयो असां बाबा शिरक न कंदा असां अज भी असां वट मौजूद आ तौरात में अज भी लिखियल आ त बुत परस्ती तस्वीर साजी शिरक उनन जे अग्यां झुकण इबादत करण सब हराम आ। यहूदी शिरक न कंदा बजाय बाहरों जे असां जे मजहब में शिरक हराम आ पर कुछ मानू कंदा ये यहूदन में भी हुंदा पर जेके मानू बीठा हन पांजे किताब ते ओहे जो असां दाखिल त रब साईं अगते उनन के भी कढे थो त अगते पढ़ाना अल्लजीन युतून ज़कात फरमाओ उहे मोजी रहमत में दाखिल न जेके बेफरमानी न कंदा ऐं उहे मोजे रहमत में दाखिल न जेके ज़कात कढन था। यहूदी ज़कात न कढदो यो हरामी ब्याज खोरा वडो ब्याज वठ दो पर ज़कात जो हिस्सो तवा त करदा हुंदो न यो न गालाय कढण वारो मसलो से ॾाढो ॾुखियो आहे बाकी ॿिया सब सवला यो आहे दिल जी पाड़ पैसो थवे दिल जी पाड़ यो ॾाढो मसलो ॾुखियो पर जन्नत भी दुखियाई सां मिलंदी हुफत नारो बिल मकारी हुजूर जन फरमायो जन्नत ढकी वई आ तकलीफ न दुख न गालन सां नमाज पढ़न सां रोजे रखण सां ज़कात ॾियण सां। एकड़े मौलवी साहब के डंदन ॾिनो खबड़ जी पाड़ जो चऊं त इहो सुन्नत खबड़ जी पाड़ जो मौलवी साहब वठी करे खीसे में विझे वरी बे 10 रुपया मौलवी साहब के दिना उन ला ड्रिगी दुआ घुरी बड़ी ड्रिगी दुआ घुरी तो उन डंदन वारे चोसे मां तवा के सुन्नत दिनी मां जे ला दुआ न घुरी इन 10 रुपया दिनई बड़ी ड्रिगी दुआ घुरी उन जे ला चे चरिया तू खबड़ जी पाड़ दिनी इन दिल जी पाड़ दिनी गाल समझो ज़कात मामूली गाल थोड़ी ज़कात कढणी है ना ओ या गाल जन्नत रहमत उन जे ला लिखा तो जेके ज़कात कढंदा समझे से वयुतून ज़कात वल्लज़ीन हुम बिआयातिना युमिनून। ई
ईसा ने चयो असा रहमत में दाखिल हूं छो त तवा मुसलमान 40 पत्ती ज़कात कढंदा असा चौथी पत्ती कढंदा ईसा ने वट वरी ज़कात चौथी पत्ती ज़कात जी असा ता को आगे जन्नत वेंदा से रब से फरमाओ जन्नत मोजी रहमत में उहे वेंदा वल्लज़ीना हुम बिआयातिना युमिनून जेके सबनी मोजी आयतन के मनण वारा हन तौरात जो आयतूं भी मनन त इंजील जो आयतूं भी मनन त मोजे न आखिरी कलामुल्लाह के भी मनन त पूरा असा सबनी किताबन के पर हे दौर है न कुरान शरीफ जो आए असा जे सोने मोहम्मद चलो किताब जी गाल ना है अगते तो फरमाए मुझी रहमत उन्हन जे लाया है अल्लज़ीना यत्तबिऊन अर्रसूल अन्नबियल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील असा रहमत उन्हनि जे लाइ लिखूं था जेके अहिड़े रसूल जे कढ लॻंदा अब हाणे अॻिते नबीअ जी तारीफ़ थो करे सिफ़तूं थो ॿुधाए 9 सिफ़तूं नबी साईं जूं घणियूं सिफ़तूं छो नालो छो नथो खणे जेतो नाले में गड़बड़ थी सघंदी छो ॿिए जो नालो मोहम्मद हुजे को चवे त मां नबी आहियां बुझी वेंदो पर उहे सिफ़तूं हुजनि सन सिफ़तूं तो न हिकड़े में ये सब मिलंदियूं बे में न मिलंदियूं इन जे करे सिफ़तन था सुञाण कराए त अल्लज़ीना यत्तबिऊन अर्रसूल उहे माण्हू जेके कढ लगा कहजे जेको रसूल भी आहे नबी भी आहे उम्मी भी आहे जो नालो तौरात में भी आहे त इंजील में भी आहे सबनी किताबन में उन सोहणे जो नालो गाल समझो आने वाले करे छदी थोड़ी गाल त केर पहरी सिफत अथस त रसूल आहे रसूल जी माना मखलूक सां ताल्लुक थस रिसालत थींदी आहे मखलूक जे मखलूक सां ताल्लुक थस कामिल ताल्लुक एतरो नबी साईं जो मखलूक सां ताल्लुक हो जो पखी परंदे ते भी ईज़ा ॾियण पसंद कंदो ईज़ा एकड़ो साहबी झिरकीअ जा बचड़ा पकड़ियो उन जी मां मथों पे फिरे हुजूर जन फरमा छाती झोलीअ में ले बेचारी परेशान तो जे मथों घुमे जे साईं हे बच्चा उन जा मां नंढड़न के हुजूर फरमा न बच्चा उते चाथे खणी आवा उते रखी अची मां यो दिसी न तो सका या अम्मा बेचारी उन जी परेशान अब गाल समझो वो हरणी जो किस्सो भी मशहूर है त मुखे कढ त मां बचड़न के खीर पियारे अचा मां साईं वायदो थी क्या त मोटी खीर पियारे जल्दी बेचारी मोटी आई है न वरी हुजूर सा बख्यो पियो हो शिकारी सही मुंजी हरणी तमा पान शिकार हलाल कयो मां हलाल शिकार पकड़ियो आ तमा छो खोलियो हुजूर फरमायो मोटी थी अचे तो शिकार मोटी आयो तो हुजूर जन उन के जो यार बचड़न वारी थी रहम करे त भलो आ जायज त थी पर रहम कंदे त रब रहम जैसे छदियो तो गाल समझो ओ जानवरन ते भी रहम नबी जो मखलूक सा रिसालत एडो प्यार मखलूक सा लअल्लक बाखिउन नफ्सक अल्लाह इल्ला अल्लाह यकूनु मुमिनीन ऐ नबी तू पान के हलाक कंदे अबू जहल मोमिन न थो थे त तू रोईंदो छो माना हुजूर दुश्मन ला रोए त जेकर साईं इन के भी जन्नत मिले यो वडो मसलो आ केडी प्यार है जो दुश्मन सा भी प्यार
दोस्तों वो रसूल भी आहे, नबी जी माना रब सां भी एड़ो ताल्लुक थस जो बिन सबनी नबियन के कुर्ब मिलियो। जो फर्श ते असां जे नबी के कुर्ब मिलियो, अल्लाह सां भी ताल्लुक मिला, मखलूक सां भी ताल्लुक मिला। टी सिफत उम्मी, उम्मी जी माना अन पढ़ियो न है, वो तो सजी दुनिया का वधीक पढ़ियल। गाल समझो, वो तो सजी दुनिया का वधीक अल्लम कमालम तकुन तालम। ऐ नबी असां तोखे सभनी खां वॾे में वॾो इल्म ॾिनो आहे। हदीस में ऊती तो जवामिउल कलिम, मूंखे जामे जुमला ॾिना विया आहिनि। ऊती तो इल्मल अव्वलीन वल आखरीन, मूंखे पहिरियन ऐं पोयन जो ज़रूरी इल्म सॼो ॾेई छॾियो आहे। कंहिं नबीअ खे एॾो इल्म न हो जेतिरो असांजे नबीअ खे। ऐं तव्हांखे ख़बर आहे इल्म वारे खे नमाज़ पढ़ाए थी आलमुहुम। हुज़ूर फरमा इमाम तव्हांजो उहो थिए जेको वधीक इल्म वारो। त मेराज जी रात सब नबी गॾु थिया, जिब्रील नबी साईं जे हथ खां वठो त तव्हां इमाम थियो। मां इतां थो कढां त हुज़ूर सभ खां इल्म मां मथे हो, तॾहिं उन खे अॻियां करे बीहारियो। नबीयन जा भी इमाम बनिया। तो दोस्तों तवज्जो कयो, वो उम्मी जी माना अनपढ़ियल न थो। बाकी छा ये तो खोड़ माना उन केतरियूं तो के बुधाया। खोड़ माना हिकड़ी माना है उम्मी जी ये मिलाई दिया, उन जी माना थिंदिया वारो। शिकारपुरी माना काथों वारो, पंजाबी माना पंजाब वारो, सिंधी में ये जगह है सिंधी माना काथों वारो, सिंध वारो। तो हिते भी माना कभी उम्मी जी माना उम्म वारो, यानी उम्मुल कुरा वारो। मक्के शरीफ जो नालो कुरान शरीफ में लियुनज़िर उम्मुल कुरा, रब साईं कुरान में फरमाया टिजा उम्मुल कुरा, यानी मक्के वारन के उन शहर वारन के जेको सभनी शहरन जी मां। मक्को शरीफ सभनी शहरन जी तो पहिरियों पहिरियों पाणी में जाम मक्को शरीफ ज़ाहिर थी। इन्ना अव्वल बैतुन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकम व हुदल लिल आलमीन। पहिरियों पहिरियों इहो टुकड़ो नमूदार थियो, पहिरियों शहरा उम्म आहे। इन करे ॿुधायो त उम्मी माना उम्मुल कुरा वारो, नबी माना मक्के पाक वारो। यावरी उम्म जी माना आहे, ॿुधो तवज्जो सां, उम्म जी माना है एड़ी मां वारो नबी जंहिंजी माउ भी माउ हुई। आम माउरनि वांगुरु थोरी, उहा माउ भी माउ हुई। किताबनि लिखियो अम्मा आमना चवंदी आहे हुजूर मुंहिंजे पेट में बतन में आया, मुंहिंजे वात मां ओगरायूं अचनि त खुशबू निकिरे, माण्हू हैरान हुजनि त खुशबू कान एड़ी मां वारो। गाल समझो थोड़ी तवज्जो सां, एड़ी मां वारो जो चवे थी ऊंधारीअ में मां ॾिसंदी हुअसि खूह हेठो हुजे, मां पानी भरण वञा त पानी मथे चढ़ी अचे, पत्थरनि ते घुमा त पत्थर मूंखे पट खां वधीक नरम लॻनि। असर जो वक़्तु थे मथां आवाज़ अचे अबशिरी या आमिना अंत हामिलतुम बिखैरिल बरिया। ओ अम्मा आमना तोखे मुबारक हुजे, तुझे पेट में जेको बचो आहे सॼी काइनात जो अॻुवां आहे। खैरुल बरिया सॼी मखलूक में बेहतरीन। अच्छा अहिड़ी उम्म वारो, उम्मी जी माना उम्म वारो माना मां वारो, अजीम मां वारो। यावरी
उम्म जी माना असल बुनियाद चवंदा न कब्जी उम्मुल अमराज मर्जन जो असल कब्ज कब्ज थियो तो को न को मर्ज वठदुस समझो था इनके चवंदा न उम्म माना असल उम्म जी माना असल छो त बारन जो भी असल माव बारन जो भी असल माव त माव असल त हिते उम्मी जी माना एड़ो नबी जेको असल है बुनियाद वारो नबी आहे जेखा सजी कायनात निकती आ सोहणो मोहम्मद करीम अरबी पान फरमायो कुंत नबियम व आदम बैनल माई वत्तीन मां उन वक्त भी नबी हो जदे आदम ना मिट्टी है पानी में गोयो नारे तकबीर शान मुस्तफा अजमत मुस्तफा ताजो तख्ते नबूवत सन्नी साथ पनवादी अब्दुल वादी मान फरमान तो कुरान में नबी सा प्यार वधे त तहज्जुद पढ़न भी सौला मोहब्बत वारे जे लाए सब शयूं हवा मां मिसाल दिनो ए पिराडो गाड़ी आ 3 करोड़ में मिलंदी वडन मानन के ये बंगलो खयूं अता न पाण सा गड 3 करोड़ में तो 2 बंगला 8 गरीब जाता ला केतरा घर खई हाजे पर यो पिराडो गाड़ी 3 करोड़ जी आ पर इन में 500 जो तेल पयल न होजे त हल्दी यो ही मसलो आ ना असा केदा भी मजबूत मुसलमान हो जाऊं पर जेकरे मोहब्बत रसूल जो तेल पयल ना है ना होतरे ते नमाज पढ़ नहीं दो कदन से कपड़ा पली थे गाल समझो था यो रोजो रख दो चंदो न से रोजो असा चढ़ल ओ छाए मोहब्बत कोने मोहब्बत अची वने यो पेट्रोल भरबे त पो दिस त हिन जी गाड़ी की थी तिखी हले ओ साहबियाणियों उम्मे सुलैम उम्मे सलमा नबी जी घरवारी आ ओ गाडर में वरे में रसो बदी लटकाए छले हुजूर जन आया पुछंदे ही वरे में रसो कह बदवा मस्जिद में जैसे तवादी घरवारी इंदिया रात जो सजी रात कुरान पढ़ दिया या वार बधी मथे बिहारे चली दिया निंद्र जो झलको अचे तो वारन जी जे छिकी अचे तो वरी बीठी हो जी दी जे मां एरो दुख त खणी कोन आयो अजे समझायो त निंद्र अचे तो सुमी प वरी ताजी दम थी वरी नमाज पढ़ त जेका मोहब्बत सा पर हुन जी मोहब्बत ढरी न पई थे को हलो हला त दोस्तों मोहब्बत पैदा थी नबी जी तारीफ बुधो त फरमाओ असलुल उसूल सोनो मोहम्मद आहे इन करे उम्मी जो लक़ब माना उहो नबी जेको सजी कायनात जो असल आहे बुनियाद आहे लौला कलमा खलक़तुल अफलाक हदीस कमजोर आ पर माना उन जी कुरान का साबित माना उन जी कुरान समझो थोरो तो मां पे अदर रखो उम्मी जी जेका बी माना है आखिरी बुधो वो छाए वो माना इया है जहालत समझो तो वो उम्मी समझी वेंदो जाहिल छाके देवा जाहिल चबवा जे दिमाग ते गलत लिखी जी वयो ऐ ड्राहे नथो दिमाग जी पट्टी ते गलत लिखी जी वियो ऐ ड्राहे कहीं लिखियो या अम्मा लिखियो या अबे लिखियो अबो वठी वेंदोस कलंदर ते चंदो सजदो कर इतो ही मिलदो सब कुछ हाने दिमाग ते छोरे जे ते लिखी दी वियो नंढड़े ला खा वठी त माखे सब कुछ कलंदर को मिलदो हाने तू कुरान बुधायस चंदो मान रहा न वासे न या जहालत तवज्जो आए लाए या वडी जहालत जहालत वली या है जो गलत लिख जी वयो कहीं लिखियो अम्मा लिखियो कदे उस्ताद लिखंदा को चंद्रो उस्ताद मिली उन वट छदिया छोरो उन जे दिमाग ते लिखी छडियो बाबा हे झंडो अलम जे को आन बरकत बरकत न के टेके मथो वन त दुकान भरजी वेंदी हाने
उन चंडरे उस्ताद लिखी छॾियुसि दिमाग़ ते त झंडे मां बरकत मिलदी हाणे चऊंसि था बा बरकत अल्लाह जे हथ में आ तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क बा बरकत उहा जंहिंजे हथ में मुल्क पर हे चवंदो न मांखे जेको उस्ताद लिखी वियो मां उहो ड्राहींदुसि दिमाग़ खां उन जो मिसाल ॿुधायां पन्नो हुजे उन पन्ने ते लिखियल हुजे गारियूं तव्हां क़ुरान लिखंदा ॻाल्हायो न क़ुरान लिखबो बाबा इहो ड्राह इहो साफ़ कर डेमो सां असां इहो सफ़ा साफ़ थी वञे पोइ तूं उन ते क़ुरान लिख पोइ ठहे थो त असल मसलो इहो आहे हुजूर जन ड्राहन पिया अबे अम्मा जो लिखियल माण्हुनि जे दिमाग़ खां त बाबा ये बुत बुतोड़ा कुछ ना हन इनन वट का शय कोने ये न बुधन न सुनन पर हो छा पिया चवन इन्ना वजदना आबाअना व इन्ना अला आसारिहिम लमुतदून असां पांजे अबन ॾाॾन खे ॾिठो आ इहो कम कंदे असां न ड्राहींदासीं असां इन्ही रस्ते ते पिया हलंदासीं अब न थो ड्राहे हाणे मसलो थी वियो उस कुरान लिखणी न तो छले नबी साईं के इयो आ जहाल उम्मी जी माना छाए उम्मी जी माना है पन्नो खाली पन्नो लिखल न गलता न सही न गलता पानी का थल न गलता ये खणी आए दे हाय हिन में छाए हिन में छाए पानी हिन पानी के रंग आहे ॻाल्हायो न रंग आहे हिन में खीर चुको विझंदो त अच्छो थी हिन में गाढ़ो शरबत विझंदो गाढ़ो थी वेंदो हिन में साओ शरबत विझंदो साओ थी वेंदो अंब जो शरबत विझंदो त हे पीलो थी वेंदो हाइड्रो थी वेंदो अब आहे या न आहे त माना हिन के ई उम्मी जी माना थवे साफ पानी पन्नो साफा कुछ भी नहीं लिखल छो हुजूर जन जाया नहा अबो ब महीना अग में दुनिया खां हलियो वियो छो मता अबो लिखे दिमाग ते अबो हुंदो ही ना त लिखबो की वरी अम्मा 6 सालन में हली वई त अम्मा भी न लिखे 8 सालन में डाडो हलियो वियो त डाडो भी न लिखे ऐं नबी के कई उस्ताद जे अॻियां गोडा भञण भी न छॾियई त मता को उस्ताद गलत नबी जे दिमाग ते लिखे न लिखण छॾियई यकायक 40 सालन खां पोइ हुजूर जन ऐलान था कन वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा ऐ दुनिया वारो मुझे पन्नो साफ दिमाग जो उनते हाने अल्लाह कुरान थो लिखे ज़बान मां मोहम्मद जी लिखण वारो गाल समझो वाला ओ उम्मी जी माना लिखल कुछ नहीं न उस्तादन लिखो न कहीं बे लिखो लिखण वारो केरा जोर सा हाने अल्लाह जो लिखल खां त केर ॾाढो आ यतीमे किन्ना करद कुरान दुरुस्त कुतुब खान चंदी ब मिलत बशुस मौलाना सादी तो चवे यतीम जो बार थी एड़ो किताब एड़ियों हदीसों असा के दई वियो जो मानू लिखंदा लिखंदा थकजी पया कुतुब खाना धोइजी वया पर अन्या कुरान जो इल्म हले हले नबी साईं जे दिमाग ते लिखी छॾियो उनी कैसे लिखियो ओ या हे उम्मीद जी माना त एड़ो नबी दिनो मां जेको रसूल भी आहे नबी भी आहे उम्मी भी आहे इन जे कढ लगो इन जे जोर सा ताबेदारी दी शय इताअत भी शय गाल समझो कुरान में 2 लफ्ज आया एक आयो अतीउल्लाह व अतीउर रसूल अल्लाह जी भी ताबेदारी कयो ऐं रसूल जी भी इताअत कयो इताअत जी माना हुक्म नबी चवे नमाज पढ़ रोजो रख रोजो
इत्तबा जी माना छाए इत्तबा जी माना ये ना है मसलन मां एकड़े के जो पानी दे तो पानी दे चाय दे तो चाय दे यो तो हुकुम मने इताअत के पर मावांगुर थे जी माना छाए हे दिसो तमा जो गलो इया कान जो तुजो दिसो हाजे तो जो गलत हां गलत आ किए गलत आ नमाज में हाथ की बदबो पेरियों खबो हाथ ओ मथां जोर सा ओ सजो हे हेठों सजो मथां ऐं कफन में भी चादर जेका मयत के वेड़ भी आ पेरी खबी हेठों पो सजी मथां माना अंग्रेज असा वट आयो उन वरी छा कयो उल्टो कम तवा पांजे गले के दिसो उन छा कयो पेरियों सजो अंदर करे वियो खबो मथों रखी छे अब ई आया नहीं तवा दा गला मा गलत थो चो सजो मथवा खबो मथवा ना गलायो न था खबो मथवान हालांकि इस्लाम जो उसूल आता मथों केर हुजे सजो हुजे असा खबो रखी छरे से अंग्रेज जे करे पर या वडी गाल कोनी या वडी गाल असा जो कराची जा वडा बोली एकड़ा उए त चईवा या वडी गाल वाजिब मा चंदो वाजिब नाए पर सुठी गाल आहे जी मां कमीज ठाया ए मुजो कमीज घणो करे ई तवा के नजर ईंदो समझे से खबो हेठों सजो मथां यो इस्लामी तरीको आ हाने इन खे चेबो आहे कढ लगण त बाबा सालेहन जे नेकन जे कढ लगो नबी जे कढ लगो हुकुम नथो करे पर चेथो उन वांगुर छी वन किए एकड़ो साहबी हुजूर वट आयो नबी साईं सा एक दफे मिलियो झट जेस ताई वेठो उन जो गलो नबी साईं जो दिठाई तो खुलियो पयो गर्मी हुंदी हुजूर जन गलो खोले रखियो हुंदो वयो हलो गोठ दे साहबन चोस्त असा नबी साईं के हिते गंडियों दई बंद कंदे भी दिठो आ हासे चोलो पांजो नबी साईं बंद भी कंदा हा तू यकी खोलियो छो वेठो आ चई जदी मां दिठो हो सोहणे के त गलो मां भी गलो बंद न कंदो जी दिठो थम हुजूर के इए रखंद इनके देवा इत्तबा इनके का देवा एरे समझो आजानू बिन किस्मन जो थी वयूं आजानू हदीस तवाना पढ़ी अज बुधो थोड़ी हिकड़ी आजाना बिलाल जी जेका तवा दियो था उन में छा है अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह घणा दफा है जंके खबर आ वो गाला अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह घणा दफा पर अबू महजूरा एकड़ो साहबी आ वो नबी साईं जो वो भी मुअज्जिन हो वो ये लफ्ज 4 दफा पढ़ दो आजान में 4 दफा क्यों साईं तू एक 4 दफा छो पढ़ दो ना ब दफा पढ़ना अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ब दफा अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ब दफा वो साहबी आ रसूल जो 4 दफा पढ़े तो पूछो तो छो पढ़ दो जे अदा मां काफिर हो पो छोकरो सो धपड़ नबी साईं खैबर का मोटिया नबी साईं जी आदत ही रात जो घर न वेंदा बाहरों रही पोंदा सुबह जो घर में ही वो बाहरों जो रही पया त असा काफरन जा घर हा बिलाल जो आजान दिनी त असा छोकरन भी आजाना शुरू कयो से नंढा छोकरा असा होया से काफिर पर आजान दींदा वतम असा अरबी तो होया पानी अरबी तो बोली होया ना समझे तो उन में वो दींदा वत हुजूर जन हजरत उमर के मोकलियो तो उमर वन जेके छोकरा बीठा हन सबने के दे वठिया त मां मोहम्मद अज उनन के आजान सिखारे वो तो काफरा हजरत उमर के दिठो पकड़ी दे त छोकरा सब यो अबू महजूरा चवे तो त मां न भगो मां जो असा केड़ी गलती कया जो असा के छा कंदो उमर मां भी रही मां वडो हजरत उमर मुझे हथ का वठी हुजूर दे वठी
मुझे मथो भी उघाड़ो हुजूर मुझे मथे ते हथ है हथ हणी चो चो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह त इहा मां समझा पियो त हे असा जे सजन बुतन के त मिट्टी में मिलाए थे ला इलाहा वो त अरबी तो हुयो न त मां आस्तड़े पढ़ियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह हुजूर चो जोर सां पढ़ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वरी मां पढ़ियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह हुजूर फरमा जोर सां पढ़ मां वरी जोर सां पढ़ियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा